नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर के क़ौमी शाहरा लॻ घर पंहिंजा रवासी रोशना कलोड़ो पंहिंजे भाउ जानी कलोड़ो सां गॾु नेशनल प्रेस क्लब में भाॼाई जी मुबीना ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहींदे चयो त मुंहिंजी संदसि भाॼाई शाहिदा भट्टी ॿ गैर माण्हू घुराए मुंहिंजी ताज़े ॼावल पुट आयान ऐं 2 सालनि जी धीउ सादिया खे ज़बरदस्ती खणी वई आहे, जॾहिं त मुंहिंजे 2 दरवेश ॿारनि खे असांजे घर में छॾी हली वई आहे। हिन चयो त ॿारनि जी अगवा वारी दांह कंडियारो पुलिस खे ॾिनी, पर पुलिस कुझु बि करण खां खितो जवाब ॾेई छॾियो। हिन चयो त संदसि भाॼाई मुंहिंजे ॿारनि खे दादू खणी वई आहे, हाणे ख़तरो आहे त मुंहिंजे ॿारनि खे मारे मुंहिंजे ख़िलाफ़ को ड्रामो न ठाहे। हिन मुतालबो कयो त नोटिस वठी भाॼाई ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ॿार वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो नालो रोशना आहे। अबा मुंहिंजी भाॼाई आहे, उहा मुंहिंजा ॿार नंढड़ा अगवा करे हली वई आहे। 15 ॾींहंनि जो नंढड़ो आहे ऐं 2 सालनि जी नंढड़ी आहे मुंहिंजी, उहा खणे हली वई आहे ऐं मूंसां ज़ुल्म करे वई आहे। थननि पिया मुंहिंजो नंढड़ो ॿार बुखनि ते माना ईअं मरी वेंदो बुखनि ते। नंढड़ा ॿार ॿई मुंहिंजा थन पिया कान ॿार, उहे खसे हली वई आहे, मूंसां ज़ुल्म करे वई आहे। 5 बच्चा सटे ऐं मुंहिंजा बच्चा ॿई खणी हली वई आहे। 2 माण्हू हुअसि गॾु, उन्हनि खे मां न सुञातमि, ईअं खणी हली वई आहे। उहे 2 माण्हू बि हुअसि गॾु, उन्हनि सां गॾु हली वई आहे। करे वई आहे। इहो इल्तिजाज करे त मुंहिंजो फ़ैसिलो कनि, मुंहिंजो ॿार मूंखे वापसि ॾियनि। अब मुंहिंजो नालो जानी आहे। मां मुंहिंजी घरवारी मुंहिंजी भेण जा ॿार खयूं हली वई आहे ऐं 2 माण्हू उन सां अलाए कहिड़ा गॾु आहे जेके मां अगवा करे ॿार खणी विया आहिनि ऐं पंहिंजा ॿार उछलाए वई आहे। सुबुह खणी वई आहे, सुभाणे 20-19 आहे, सो बि थननि ते ॿार आहिनि, सुभाणे कुझु बि थी थो सघे। मुतालबो आहे त उहे जेके खणी विया आहिनि, मां अगवा करे खणी विया आहिनि, उहे ॿार पेश कनि त सुठी ॻाल्हि आहे। ॿुधई असां मीडिया वारनि खे ऐं सरकार खे ॿाहियूं ॿधी अर्ज़ु था कयूं त इहो जेको नाइंसाफ़ी कई अथनि या नाइंसाफ़ी न कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।